बडाणी रिपोर्ट अब्दुल खालिक भुट्टो। पंजाब में बलोचिस्तान खां पोइ अॼु सिंध में भी सिंध हुकूमत मुकम्मल लॉकडाउन जो ऐलान करे छॾियो। ऐलान खां पोइ सॼी सिंध या बडाणी शहर में भी SOPs ते अमल कराईंदे लॉकडाउन सख़्त करे छॾियो, जॾहिं त मेडिकल स्टोर, भाॼी, मुर्गी, मच्छी, गोश्त, फ्रूट ऐं खीर जा दुकान खुलियल रहंदा। उन सां गॾोगॾु इंतज़ामिया SOPs ते अमल कराइण लाइ शहरियुनि खे घर ताईं महदूद रहण सां गॾोगॾु मास्क पाइण जूं भी हिदायतूं कयूं। ॿिए पासे पौजित दुकानदारनि जो चवणु हो त सिंध हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले सबबि तमामु घणा परेशान थी विया आहियूं। ईद जे करे लखे रुपयनि जो सामान आंदो आहे, जेको लॉकडाउन जे करे न निकिरण ते तमामु सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वेंदो, जंहिं सबबि करे असांजी ईद ख़ुशी बदिरां ॾुख में तब्दील थी वेंदी। हुननि वधीक चयो त हुकूमत खे दुकानदारनि सां दरपेश मसइलनि ते बि गौर करणु घुर्जे। ईद उल फितर जे हिन पुरसरत मौक़े ते तमाम मुसलमाननि ऐं सॼी सिंध वासियुनि खे ईद जूं लख लख मुबारकूं। पारान समाजी वर्कर मुश्ताक अहमद माञो थो।